नमस्ते दीदी। नमस्ते दीदी हिकु सवाल पुछणो आहे। हाँ जॾहिं बि शादी थींदी आहे हाँ त छोकिरा छोकिरी वनवा में वेंदा आहिनि हाँ त उन टाइम ते पुराना कपिड़ा छो पाराईंदा आहिनि? हाँ ॾिसो, ये त रीति आहे हाणे जी, लेकिन ये असली में ही रीति रस्म छो हलियल आहे? भई पाण चईंदा न हीअं छो था करनि, त चईंदा आहिनि वॾा चई आहे, लेकिन वॾनि खे बि कीअं ॿुधायो? सभिनि खां पहिरियों हिन रस्म जी शुरूआत हाणे संगम युग ते थी। जॾहिं परमात्मा हिन सृष्टि ते ईंदा आहिनि न, त पाण सभिनि आत्माउनि जो इहो पूरो चक्कर काटे पंहिंजे अंत जो समय हूंदो आहे। भई कोई सतयुग खां वठी का पार्टी हो जाए, कोई त्रेता खां, कोई द्वापर खां, कोई कलयुग खां, अञा बि मथां आत्मायूं अचनि थियूं। लेकिन जेकी आत्मायूं परमात्मा जे ज्ञान खे सम्झनि पियूं, परमात्मा जे ज्ञान में हलनि पियूं जी, त उन्हनि खे जॾहिं ज्ञान सम्झ में आयो कि हाणे त असांखे नई दुनिया में वञणो, त भले रहनि पियूं कलयुग जी दुनिया में, लेकिन पंहिंजे पाण खे कंहिंजे लाइ बि तयारु करनि नई दुनिया में। त पोइ नई दुनिया में वञणो आहे त पोइ हितां जा सभु कुझु फैशन आदि ऐं जेका बि हाई फाई आदि थींदा आहिनि, हलण चलण, उहो सभु त छॾिणो पवंदो न। परमात्मा त खुदि एतिरो साधारण आहे, ऐं परमात्मा जी पढ़ाई पढ़ूं था, ऐं जॾहिं चए भई न नॉर्मल लाइफ में बि स्कूल में जॾहिं माण्हू कोई सुठे कोर्स जे लाइ पढ़ाई कंदो आहे त दिन राति उहो पढ़ाई कंदो रहंदो आहे, न खाइण जो टाइम न कुझु, ये नया कपिड़ा या जेको बि कपिड़ो आयो पाए करे बसि पढ़ाई ते ज्यादा ध्यानु ॾींदो। ईअं ई हाणे जे समय जॾहिं परमात्मा पाण खे चए ॿुधाइनि था कि नई दुनिया में हलण लाइ तव्हांखे इहे करिणो अथव, त पाण बि सॼो समय कंहिंमें व्यस्त लॻा पिया आहिनि, पंहिंजे पाण खे तयारु करण में, आत्मा खे तयारु करण में, आत्मा जे लाइ ज्यादा ध्यानु ॾींदो आहे कि मां आत्मा कीअं थी सोचां, मां आत्मा इन कर्मनि जे द्वारा कीअं कर्म थी करायां, मां आत्मा में सर्व गुण, सर्व शक्तियूं, सर्व कलायूं धारण थियनि थियूं, हुनजे लाइ पूरो चार्ट पढ़ाई आदि जीअं थींदी आहे। त इन कम जे लाइ आत्मा पंहिंजे शरीर खे साधारण ई सभु कुझु ॾींदी आहे, साधारण खाइण, साधारण पीअण, साधारण हलण, साधारण पाइण, मतलब न ज्यादा ऊंचो कपिड़ो न ज्यादा घटि, साधारण माण्हुनि जे हिसाब सां लॻंदो इहे त पुराणा कपिड़ा थी पाए, लेकिन छोकी जाते पाण पढ़ाई था करूं, ज्यादा अगरि बुद्धि हिन में हली वई कपिड़नि आदि खाइण आदि में, त पंहिंजो डाइवर्ट थी वेंदो आहे न। त हाणे पाण नई दुनिया में वञण जे लाइ तयारु था करूं त हिन दुनिया में हिकदमि साधारण रहणो आहे, या त की हुनमें चईंदा न वारनि ते तेल आदि लॻाए रखंदा आहिनि जीअं वनवा में वेंदा आहिनि, तेल आदि जी रस्म बि हिते ई हली, भई असांजा वार बि सभु सेट हुजनि, ज्यादा वार उड़ंदा न त बुद्धि हुन में बि वेंदी। ऐं परमात्मा खुदि त निराकार आहे, ऐं निराकार जा मददगार थियण लाइ मतिलबु पंहिंजे शरीर जो भान छॾिणो आहे, हुनखे सभु कुझु साधारण ॾियणो आहे ताकि शरीर तंदुरुस्त बि थी रहे, पंहिंजी बुद्धि बि ज्यादा शरीर में न वञे। पोइ परमात्मा प्राप्त चईंदा आहिनि पोइ त सत्युग में वञी करे ॾाढो सजदो, सत्युग में त ॾाढा सारा खाइण पीअण लाइ, पाइण लाइ, शरीर के कपिड़ा पाइण लाइ सोनो आदि सभु हूंदो। जे हिते बि छा थींदो आहे, पहिरियों वनमा में वेंदी आहे, पोइ शादी कंदी आहे ॿिए ॾींहुं, त पोइ तयार आदि थींदी आहे न, त हीअ रस्म हाणे खां निकिती आहे। भले वो वनमा में वेंदी आहे त पढ़ाई आदि त न कंदी आहे, लेकिन तॾहिं बि हिकु चईंदा न भगवान जो कोई शब्द आदि ऐं कुझु अंदरि रहंदो अथसि, यादि कंदी रहंदी। त ईअं हिन जो रस्म हाणे निकितो कि हाणे असां नई दुनिया में वञूं था, त हुनजे लाइ परमात्मा खे यादि कंदे कंदे परमात्मा जीअं असांखे शिक्षा थो ॾे, त हिकु तरीक़े सां सॼो ॾींहुं मां आत्मा कंहिंसां गॾु आहियां, हुनजी शिक्षा, हुनजा गुण, उहो जीअं चए थो
उहो करूं था त मतिलबु सॼो ॾींहुं पाण कंहिंसां गॾु आहियूं? परमात्मा भई बुद्धि में त रहंदा न। हाणे बाप जी। हीअं हीअं चई, हीअं हीअं पढ़ाई करो, हीअं हीअं करो, हीअं हीअं कर्म करो, हीअं सोचो, हीअं करो, त हर ॻाल्हि में बाप यादि ईंदो अर्थात परमात्मा यादि ईंदो। जी। ठीकु आहे। त संगम युग ते परमात्मा जेको रसम कढियईं त इहो ई दुनिया भर में ईअं हले थी कि भई हिकु तरीक़े सां जेकी कुमारी ऐं कुमार हूंदो आहे उहो बि हिकु तरीक़े सां पंहिंजी पुराणी दुनिया मां निकिरी करे, पुराणे जीवन मां निकिरी करे नए जीवन में अचण था वञनि, अॻियां जेको बचनि नए जीवन में था वञनि न। सिर्फ़ु कुमारी त घर छॾंदी आहे न, लेकिन कुमार जो बि त जीवन बदिली वेंदो आहे न। भई हिकु सां ॿिए सां गॾु जुड़ंदो त हुनजो पहिरों वारो जीवन त हली वियो न हिकु तरीक़े सां। त ईअं ई पाण हाणे पुराणी दुनिया मां निकिरी करे नई दुनिया में था वञूं। नई दुनिया में वञण खां पहिरियों पाण हाणे परमात्मा सां गॾु आहियूं। ठीकु आहे। उहो पाण खे आत्माउनि खे सजाए थो, आत्माउनि खे पढ़ाए थो, आत्माउनि खे शिक्षा ॾिए थो। त हिन समय में पाण खे पंहिंजे शरीर जो भान भुलिजणो आहे। अच्छा, ठीकु आहे। जी जी, थैंक यू।